वरी थियण ते रुगो अॼु हीअ मखलूकन हीअ उम्मतन बल्कि जेतिरियूं उम्मतूं अल्लाह पैदा फरमायो उन्हनि उम्मतनि त ख़ुशियूं मल्हायूं बल्कि उन्हनि उम्मतनि जे तरफ़ अचण वारनि ख़ुदा जे नबीअनि मुस्तफ़ा जे ज़िक्र ख़ैर सां ख़ुशियूं मल्हाईंदा। इल्मी गुफ्तगू उलमा जे लाइ कभी असांजो सागड़ा उलमा इकराम तशरीफ़ फरमान असांखे हिन महफ़िल मिलाद जे करण ते हिन महीने में जेके ॻाल्हियूं ॿुधण में ईंदियूं आहिनि उहे इहे हूंदियूं आहिनि त अदा ही मिलाद मल्हाइण बिदअत आहे। सहाबन सगोरन कोन मल्हायो, नबी सही पंहिंजो मीलाद कोन मल्हायो। ही जेके सुन्नी मीलाद मल्हाइनि था इहा बिदअत था कनि, मीलाद मल्हाइण जाइज़ कोन्हे। ईअं न साईं, इहे ॻाल्हियूं तव्हां बि ॿुधियूं हूंदियूं। उसूल तव्हांखे मां हिकिड़ो अर्ज़ु करे छॾियां त जेका ॻाल्हि सहाबन न कई हिन दौर में हुजे, हर ॻाल्हि जो वजूद हर ॻाल्हि जो सबूत सहाबा जे ज़िंदगीअ मां मिलण ज़रूरी कोन्हे। इहो को इस्लाम जो कानून ऐं क़ाइदो कोन्हे त हर ॻाल्हि सहाबा खां साबित कयो। तव्हांखे अर्ज़ु कयां त खोड़ अहिड़ा कम अॼु बि थियनि थिया ऐं वॾनि वॾनि इमामनि फ़क़ीहनि मुहद्दिसनि अहिड़ा कम कया जेके सहाबा खां साबित कोन्हे। माण्हू तव्हांखे वर्ग लाईंदा चवंदा अब तव्हां वरी नबी साईं जे सहाबा खां वॾा आशिक़ आहियो छा? अबू बकर आशिक़ कोन हो, सैयदना फारूक आज़म आशिक़ कोन हो, उस्मान गनी आशिक़ कोन हो, मौला अली मुश्किल कुशा अली मुर्तज़ा आशिक़ कोन हो, इमाम हसन हुसैन सोना आशिक़ कोन हा। अचे तव्हां सुन्नी आशिक़ थिया आहियो जो तव्हां था मीलाद मल्हायो, इन्हनि सहाबनि त मीलाद कोन मल्हायो, पोइ तव्हां वरी सहाबा खां वॾा आशिक़ आहियो। उनखे चओ अदा अबू बकर त बुखारी बि कान लिखी हुई, अबू बकर सिद्दीक़ त मुस्लिम शरीफ बि कान लिखी हुई, सिहासिता जा किताब सहाबा जे दौर में मौजूद कोन हा। पोइ जेकॾहिं हर शइ सहाबा खां हुजणु ज़रूरी आहे त पोइ हर शइ मां हथ खणणो पवंदो। पर मुंहिंजा दोस्तो इमाम बुखारी जी ॻाल्हि मां तव्हांखे अर्ज़ु करे छॾियां। हज़रत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जंहिं बुखारी शरीफ़ लिखी आहे उहो फरमाए थो मूं पंहिंजे मथां इहा शइ लाज़िम करे छॾी हुई त जेका जेका हदीस मां बुखारी शरीफ़ में लिखंदुसि उन हदीस लिखण खां पहिरियां ज़रूर गुस्ल कंदुसि, विंजंदुसि, कपड़ा तब्दील कंदुसि, पोइ हदीस लिखण खां पहिरियां 2 रकातूं नफ़िल पढ़ंदुसि। पोइ जे ॾींहं में 5 हदीसूं लिखणियूं आहिनि त 5 दफ़ा गुस्ल कबो, 5 दफ़ा नफ़िल पढ़बो। जे 10 हदीसूं लिखणियूं आहिनि त 10 दफ़ा गुस्ल कबो, 10 दफ़ा हदीस जे लिखण खां पहिरियां नफ़िल पढ़बो, पोइ हदीस लिखबी। जेके चवनि था सहाबा त कोन कयो, उन्हनि खां पुछो त नबी साईं त हुकुम कोन कयो आहे त मुंहिंजे हदीस लिखण खां पहिरियां गुस्ल कयो, मुंहिंजे हदीस लिखण खां पहिरियां नफ़िल पढ़ो। न को अबू बकर गुस्ल कयो, न को हज़रत उमर फारूक गुस्ल कयो, न को हज़रत उस्मान गनी गुस्ल कयो, न को मौला अली इहो को कमु कयो। कंहिं बि सहाबीअ खां न को इहो अमल साबित आहे, न को हुकुम साबित आहे त हदीस लिखण खां पहिरियां गुस्ल बि कबो, नफ़िल बि पढ़बो, पोइ हदीस लिखबी। जे इमाम बुखारी हदीस जे इहतमाम में, हदीस जे तज़ीम में हदीस लिखण खां पहिरियां गुस्ल करे नफ़िल पढ़े त बिदअती कोन्हे त अॼु दुनिया जे तख़्ते ते सुन्नी मुस्लमान जेकॾहिं मुस्तफ़ा करीम जे मीलाद जे मौक़े ते मस्जिद में झंडा लॻाए त इहो बि बिदअत कोन्हे, सवाब सरकार क़यामत आहे असल ॻाल्हि सम्झण जी। सो मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो, मुंहिंजा भाइरो, नबी पाक जे ज़िक्र ख़ैर जी महफ़िल मीलाद जी महफ़िल में अचण वारो, ही अल्लाह जे महबूब जे आमद जी ख़ुशी, हीअ ईद, इन ईद जे सदके अल्लाह ॿियो सभई ईदूं असांखे अता फरमायो आहे। हिकिड़ो शेर मूंखे ज़हन में आयो, फरमाए थो ईदूं त हज़ारे सभनि पर मीलाद जी ईद अजीब आहे।
गंजी चो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। ईदों त भलारियो सबन पर मिलाद जीद अजीब आहे। साईं कीअं अजीब आहे? फरमाए थो एहसान करे हिन रात दिनो रब पंहिंजो प्यारो हबीब आहे। के खुशी में अल्लाह तो के पुत्र अता फरमाइंदो, कदे अल्लाह तो के नौकरी अता फरमाइंदो, कदे अल्लाह ताला तो के फसल में बरकत अता फरमाइंदो, कदे अल्लाह ताला तो के मक्के मदीने जी हाज़री जी तौफीक अता फरमाइंदो। पर मुंहिंजा भाई रहो ये सभई नेमतूं जंहिं अजीब नेमत जे करे नेमतूं बणियूं हन उहा अचण वारी ज़ात मिठे मुस्तफ़ा करीम जी ज़ात आहे। सुभान अल्लाह। अज जाम मोहम्मद जाओ आज जाम मोहम्मद जाओ आ सखी शाह अरब मंझ आयो आज जाम मोहम्मद। अल्लाह जा बानणो रसूलुल्लाह जे सदके अल्लाह ताला इन्हनि सभिनी खुशियुनि खे खुशी बनायो आहे। हिकु दफ़ो दुरूद पढ़ो त ॿ टे ॻाल्हियूं तव्हांखे अर्ज़ु करे छॾियां। वॾे आवाज़ सां दुरूद पढ़ायो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या अल्लाह जा बानणो नबी साईं जो दुनिया ते अचण नबी साईं न दुनिया ते आया हन 12 रबीउल अव्वल सूमर जे रात अल्लाह ताला नबी पाक खे दुनिया ते पंहिंजे पाक अमर जे वजूद मसूद मां हिन दुनिया ते ज़ाहिर फरमायो। उलमा फरमाइनि था त नबी साईं जे अचण वारे साल जंहिं साल नबी साईं हिन दुनिया ते तशरीफ़ फरमा थिया अल्लाह जे मखलूक त खुशियूं मल्हायूं पर खुद खुदा बि मुस्तफ़ा जो मीलाद मल्हायो। अल्लाह भला मीलाद कीअं मल्हायो? अल्लाह ताला जी ज़ात व बरकात नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण वारे साल मदीने पाक में मक्के पाक में अरब जे इलाइके में जेके जेके औरतूं जिन जिन खे पेट में बचड़ा हुया जेके उम्मीद वारियूं हुयूं अल्लाह ताला नबी पाक जे सदके में रसूलुल्लाह जे अचण वारे उन साल में अल्लाह फरमायो दुनिया वारा नबी पाक जे अचण ते के चनन जूं देगियूं लाहींदा के मुर्गीअ जूं देगियूं लाहींदा के गोश्त विरहाईंदा के मिठाइयूं विरहाईंदा के पैसा खिलाईंदा को कीअं मीलाद कंदो को कीअं मीलाद कंदो पर मां अल्लाह अहिड़ो मीलाद थो कयां जो जहिड़ो मूं अल्लाह जो शान आहे मां मुस्तफ़ा जे मथां अहिड़ो कुर्बानी जो ख़ुशी थो मल्हायां। या अल्लाह तूं कीअं थो ख़ुशी मल्हाई? अल्लाह ताला फरमायो ही मुंहिंजे हबीब जी आमद जी ख़ुशी आहे। अरब जे इलाइके में माण्हू न्याणीअ जे पैदाइश खे ऐब सम्झंदा हुआ तकलीफ़ दे सम्झंदा हुआ न्याणी ॼमंदी त उनखे ज़िंदा पूरे छॾींदा हुआ ग़मगीन थी वेंदा हुआ। अल्लाह फरमायो ही मुंहिंजे हबीब जी आमद जो साल आहे मतां कंहिंखे ख़ुशी न थिए मतां को ग़मगीन थिए मां अल्लाह चाहियां थो मुस्तफ़ा जे सदके केर बि नाराज़ न थिए सभिनी खे ख़ुशियूं थो अता फरमाया। रखी छॾियो या अल्लाह तूं कीअं थो ख़ुशियूं अता फरमाई? अल्लाह फरमायो मां अल्लाह क़ादिर करीम आहियां हर कंहिंजी ख़्वाहिश हूंदी आहे मूंखे न्याणी न ॼमे पुट ॼमे अरब में त ख़ासि तौर ते न्याणी आहे हुई। अल्लाह फरमायो हिन साल नबी पाक जे विलादत वारे मौक़े ते मां अल्लाह जी ज़ात व बरकात अरब जे इलाइके में जिन जिन औरतुनि खे पेट में बचड़ा हुआ उन्हनि सभिनी खे न्याणियुनि जे बजा पुट अता फरमाए सभिनी खे मुस्तफ़ा जे ख़ुशीअ में शरीक थो फरमाया।
तने के आशिक फरमायो न अज भाल थिया भलायूं मुझो साईं आयो आज भाल थिया भलायूं मुझो साईं आयो अचो मीलाद भलायूं मुझो साईं आयो अज भाग थिया भलायूं अरा मीलाद कबो न वो गजी चओ अज भाग थिया भलायूं मुझो साईं आयो आज भाल थिया भलायूं मुझो साईं आयो अचो मीलाद मलायूं मुझो साईं आयो अज भाल थिया भलायूं खुदा खुद कयो मीलाद हबीब जो चओ सुभान अल्लाह माफ़ कजो मुझे दिमाग में हीअं कुछ ॻाल्हियूं हलन पियूं सोने करे याद आई कुछ घट पई बीहे फोन मूंखे एयरपोर्ट सां अचे पई जल्दी बि आहे कुछ परेशानी बि आहे दुआ कयो अल्लाह तव्हां भलारे जे सदके मुश्किलात आसान फरमाए तो जेकॾहिं गुलब ज़ब्ते पुॼे त उलमा खां बि माज़रत अवाम खां बि माज़रत बेतरतीब गुफ़्तगू थींदी जेको अल्लाह पंहिंजे नबी जो शान चवरायो वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह खुदा खुद कयो मीलाद हबीब जो पुट ॼमिया पीउ घोल ॾियो अमीर ग़रीब जो इहा न साईं पुट ॼमिया पीउ घोल ॾियो अमीर ग़रीब जो धियो कोन कंहिंखे ॼायूं मुंहिंजो साईं आयो आ धियो कोन कंहिंखे ॼायूं मुंहिंजो साईं आयो आ अचो मीलाद मल्हायूं मुंहिंजो साईं आयो आ अॼु भाल थिया भलायूं ओदा माण्हू गॾु थींदा आहिनि सियासतदाननि जे करे माण्हू गॾु थींदा आहिनि बिरयानी जे आसरे माण्हू गॾु थींदा आहिनि त अॼु असांखे का खंड मिलंदी अॼु असांखे का इनाम मिलंदो को इनाम मिलंदो को असांखे तावन थींदो पर मुंहिंजा भाइरो अॼु तव्हां वुज़ू करे पाक साफ़ थी अल्लाह जे पाक घर में आया हो त अॼु छा थींदो अॼु ॿियो कुझु कोन थींदो अॼु अल्लाह जे महबूब जो ज़िक्र ख़ैर थींदो ऐं अल्लाह फरमायो आहे जेको मुंहिंजे महबूब जे ज़िक्र में शरीक थी जेको मूं अल्लाह जे ज़िक्र में शरीक थींदो आहे मां अल्लाह उन बाने खे पंहिंजे मुक़र्रब मलाइकनि में यादि फरमाईंदो आहियां सो हबीब जे आशिकाओ रसूलुल्लाह जे आमद जूं ॻाल्हियूं नबी पाक जे विलादत बासादत जूं ॻाल्हियूं रुगो अॼु न हुज़ूर जे आमद वारे टाइम ते न बल्कि आदम खां वठी ईसा अला नबीना अलैहिस्सलातु वस्सलाम ताईं हर नबी पंहिंजे पंहिंजे क़ौम खे ॿुधायो त असां बि अल्लाह जा नबी आहियूं ख़ुदा जो पैगाम खणी आया आहियूं पर यादि रखो जेकॾहिं असांजे दौर में बि उहो अल्लाह जो आख़िरी नबी जंहिंजे सदके ख़ुदा असां नबूवत अता फरमाई आहे त असां नबी तव्हांखे तलक़ीन था कयूं त असां बि हुन मुस्तफ़ा जी ग़ुलामी ॾींदासीं ऐं उम्मत इहो तव्हां बि मुस्तफ़ा जी ग़ुलामी ॾिजो ख़ुदा तव्हांखे कामयाब बनाए छॾींदो तारीख़ में हिकिड़ो वाक़ियो ईंदो आहे तुब अव्वल यमन जो हिकिड़ो बादशाह हो उन हिकु दफ़े इरादो कयो त मां बादशाह आहियां मुंहिंजी दिलि थी चवे त मां दुनिया जो सैर कयां तफ़रीह कयां दुनिया जो राउंड लॻायां पोइ वॾो माण्हू त हुयो पैसनि जी त का कमी कान हुई पोइ चई पंहिंजे वज़ीरनि खे चई तयारी कयो त हलूं था दुनिया जो सैर था कयूं उलमा लिखनि था मुख़्तलिफ़ रिवायतूं आहिनि किन रिवायतुनि में चयो त 250 वज़ीर खयईं 250 आलिम खयईं 250 जादूगर खयईं 250 हकीम खयईं किन रिवायत में चयो 400 माण्हू खयईं यानी 400 वज़ीर 400 हकीम 400 आलिम 400 डॉक्टर खणी 500 माण्हू थियो आहे हाणे 400 ॿधो तॾहिं बि वॾो लश्कर आहे जे 250 ॿधो तॾहिं बि वॾो लश्कर आहे यानी तमामु वॾे लश्कर में निकितो आहे ऐं सोचियो अथसि त मां दुनिया खे घुमां दुनिया जो चकर ॾियां दुनिया खे ॿुधायां त मां बादशाह आहियां उलमा लिखनि था त जंहिं मुल्क में उहो दुबई अव्वल वञे पियो माण्हू हुनजो इस्तक़बाल करण पिया अचनि ॻोठ मां निकिरियो
पिया अचन मरहबा या दुबई अव्वल मरहबा या दुबई अव्वल उनखे भली कार पिया कन वेलकम पिया कन वो बादशाह जी आदत हूंदी आहे उनखे भली कार चइबो आहे फुंडाइबो आहे पढ़ाइबो आहे त ख़ुशि थींदो आहे वो बादशाह ख़ुशि थी जंहिंजे इलाइक़े मां गुज़रे वो बादशाह पंहिंजे मिल्कियत जा मुंहं खोले छॾिया जेको अचे उनखे गिफ्टूं पियो ॾे तोहफ़ा पियो ॾे इनाम पियो ॾे बहरहाल किसर मुख़्तसर हीअं इनाम विरहाईंदे विरहाईंदे जॾहिं बादशाह जो गुज़र महबूब जे पाक विलादत वारे शहर मके पाक खां थियो आहे चङो सुभान अल्लाह जॾहिं मके में आयो मके खां गुज़र थियो त मके में अदा कहिड़ी अज़ीम शइ आहे चओ बैतुल्लाह मके में आहे छा आहे मके में बैतुल्लाह वाह मुंहिंजे मालिक जो घर बैतुल्लाह हुआ चओ सुभान अल्लाह वाह मुझे मालिक जो घर बैतुल्लाह हुआ सारी दुनिया थी घरे